अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़ेड टीवी सां गॾु मां तव्हांजो पंहिंजो ज़ुल्फ़कार बुर्दी। अॼु ज़िक्र कंदासूं ब्लॉकबस्टर ड्रामो सोप सीरियल पत्थर दुनिया। जी हाँ, पत्थर दुनिया ड्रामो पूरी दुनिया में मक़बूल तरीन ड्रामो ऐं सिंधी मीडिया जो पहिरियों ड्रामो आहे जेको घणनि क़िस्तनि ते मुश्तमिल हुयो। उन खां पोइ खंडनि जी सेज ड्रामो घणनि क़िस्तनि ते मुश्तमिल थी साम्हूं आयो, पर उन टाइम जंहिं टाइम पत्थर दुनिया हले पियो ऑन एयर हुयो त उन जूं घणे खां घणी क़िस्तूं हुयूं। स्पेशली जॾहिं असांजी एशिया जे चैनल्स खे वॉच कयो वेंदो तॾहिं स्टार प्लस ऐं उर्दू मीडिया जा जेके चैनल हुया ARY या जियो, उनजी भेट में पत्थर दुनिया केटीअ जो वाइज ड्रामो हुयो जेको सभिनी ड्रामनि जी रेटिंग खे बीट कयो वेठो हुयो। मतिलबु जेके रेटिंग ठहंदी हुई त घणे खां घणा माण्हू जेके आहिनि उहे पत्थर दुनिया खे ॾिसनि था पिया। सो पत्थर दुनिया जे शुरूआती रिकॉर्डिंग्स दौरान जेको आहे सो हिकिड़ो ॿ टे वाक़िया आहिनि ज़हन में, उहो चाहियां थो तव्हां सां शेयर कयां। पहिरियों जेको ड्रामो हीउ रिकॉर्ड थिए पियो उन टाइम गर्मियूं हुयूं, स्टार्ट हुयो ऐं गर्मियूं ॾाढियूं हुयूं, गर्मियूं एतिरियूं शदीद गर्मियूं हुयूं जो रिकॉर्डिंग दौरान जो कैमरामैन जेको हुयो फ़याज़ पेचू उहो ज़रगट बेहोश थी वियो हुयो ऐं उनजी ट्रीटमेंट कई वई। उन खां पोइ असद कुरैशी साहब खे बि गर्मी जो सदमो पहुतो ऐं उन जे करे रिकॉर्डिंग जेकी आहे उहा 2-3 महीना ब्रेक कई वई। पोइ वरी जॾहिं सियारो स्टार्ट थियो, मौसम थधी आई, तॾहिं जेको आहे सो ड्रामे जी रिकॉर्डिंग शुरू थी। त मिठल खान जो डांस थो चोरी थिए, जेको मीर चोराईंदो आहे, माना असद कुरैशी, त उहो सीन पियो रिकॉर्ड थिए राति जो तक़रीबन लेट आवर्स में। सियारो हुयो, थधि ॾाढी हुई ऐं माना डांस चोरी थी चुको आहे। उन खां पोइ असां जेके पेरा खणूं पिया, पेरनि खणण वारो सीन पिया रिकॉर्ड कयूं त सची ॻाल्हि आहे त माना जेके बि आर्टिस्ट हुया जंहिंमें मीरवंद आखो साहब मरहूम, ग़ुलाम हुसैन ॾेपर, उमीद अली कलवड़, सतार लाड़, नज़ीर लगारी मरहूम, इहा सभु जेकी टोटल टीम हुई उहो सीए में बाक़ाइदे थड़कूं पिया। अंदरियों जेको घर जो पोर्शन हो जितां डांस चोरी थिए थो उहो रिकॉर्ड कयोसीं। उते थोरो मच बच लॻल हो उन में। पोइ जेको घिटीअ में जेको असीं पेरा खणूं था उहो ॾाढो सी हो, माना थड़कूं पिया। उहो सीन त असां जीअं तीअं करे रिकॉर्ड करे वियासीं, पर सुबुह ते वरी ख़बर पई त जिते असीं रिकॉर्डिंग कयूं पिया ॻोठ धामरा में, उते वाक़ई हक़ी चोरी थी वई। हालांकि असां माना सीन पे रिकॉर्ड कयो, पर चोरी जेकी आहे ओरिजिनल ऐं असली चोरी उन ॻोठ मां थी वई। त उहो ॻोठ वारा चवनि पिया यार तव्हां त रिकॉर्डिंग कयो पिया, चोर तव्हांजे इंतज़ार में हुया जो तव्हांखे ॾिसनि पिया जा त माना कीअं थो थिए, छा थो थिए। सो उहो मतिलबु हसीन को इतफ़ाक़ हो बाई चांस, ऐं मे बि थी सघे थो चोर असांजे इंतज़ार में वेठा हुजनि या कीअं त रिकॉर्डिंग पूरी कनि त असां पंहिंजी कारवाई कयूं। या ईअं बि थींदो आहे कॾहिं कॾहिं रिकॉर्डिंग ॾिसण जे लाइ काफ़ी माण्हू इकठे थी वेंदा आहिनि, त पोइ वरी इहो फ़ाइदो वठंदो आहे माण्हू त घर में को कोन्हे को त जेको आहे सो मर्द माण्हू त कोन्हे त पोइ वरी माण्हू चोरी करे वञे। बहरहाल इहा त ख़बर कोन पई सघी त चोरी थियण जो या करण जो कहिड़ो सबबु हो, छा हो छा न हो। सो अज़ीज़ सांगी साहब जेको असांजो माना ड्रामे जो डायरेक्टर हो, उन्हनि खे चयो बाक़ियुनि खे बाबा हाणे असांजो जेको ॾोह ॾंड हुजे त असां भरे ॾियो, अहिड़ी ॻाल्हि न आहे, असां रिकॉर्डिंग कई, असांखे कहिड़ी ख़बर त छा आहे छा न आहे। ऐं ॿियो हिकिड़ो सीन पियो रिकॉर्ड थिए अज़ीज़ सांगी जो ऐं मीरवंद लाखे जो। अज़ीज़ सांगी मतिलबु वण जी छांग कंदो आहे, पंहिंजी ॿकरियुनि खे चारींदो आहे, बबूर ते चढ़ियल हूंदो आहे ऐं बबूर जी जेकी लामूं आहिनि उहे ॿकरियुनि खे चारण जे लाइ ॾींदो आहे। त कमदार मीरवंद लाखो हूंदो आहे त कमदार अची वेंदो आहे, ॾिसंदो आहे त असांजे रेस जी बनीअ मां छांग थो करे पराए ॻोठ जो माण्हू, पोइ उते हुनखे डायलॉगबाज़ी हूंदी आहे। सो जॾहिं रिकॉर्डिंग थिए पई त अज़ीज़ मथे चढ़ियल हुयो वण ते, त अज़ीज़ माना डायलॉग बि चए पियो ऐं कुहाड़ी सां छांग बि कंदो रहे पियो। त उहो बाई चांस छांग कंदे कंदे को मतिलबु कुहाड़ी हणंदे को अनबैलेंस थी वियो या छा, सो जंहिं ॻार ते पेर हुयुसि उतां पेर हुनजो थिड़ी वियो
ऐं बचा के वरी कंहिं ॿिए ॾारे में हथु विझी वरितईं, पर तेसि ताईं कंडा हिकु ॿ खाई विया अज़ीज़ खे। सो इहो ॾाढो माना ॾुखियो सीन हुयो पंहिंजे हिसाब सां, असांजे हिसाब सां। ऐं पोइ वरी रिकॉर्डिंग त करे वियो, ॾुखी सुखी त रिकॉर्डिंग करे वियो, छाकाणि त पर कंडा त लॻा हमराह खे। सो उहो सीन कयोसीं। ऐं ॿियो वरी हिकिड़ो फायरिंग जो सीन हूंदो आहे सतार वारनि जो, उम्मीद अली कलवड़ ऐं नज़ीर लगारी वारनि जो वरो हुयो, त पोइ उहो माना फायरिंग कंदा बि वञनि था ऐं भॼंदा बि वञनि था। त भॼंदे भॼंदे मरहूम जेको आहे सो नज़ीर लगारी उहो फायर कंदे कंदे माना विचड़ी पियो, खेड़ी में वञी जड़ाप कई, किरियो, लाज़मी पोइ हुन में धक त लॻा, राड़ा बाड़ा हे हो ॿिया टिया आया, छाकाणि त ज़मीन ख़ुश्क हुई। ऐं काफ़ी मतिलबु रिकॉर्डिंग दौरान काफ़ी अहिड़ा मरहला थियनि था जिते असां जेको सिंधी आर्टिस्ट आहे उहो मतिलबु परवाह कोन थो करे त भला छा आहे छा न आहे। सो बहरहाल माण्हुनि खे इंटरटेन करण जे लाइ, माण्हुनि खे तफ़रीह ॾियण जे लाइ अहिड़ा सीन, अहिड़ा धक ऐं अहिड़ियूं हादसाती शयूं जेके आहिनि उहे थी वञनि थियूं, ऐं उहे वरी असीं पंहिंजे पाण ते सही करे ऐं पंहिंजी रिकॉर्डिंग खे मुकमल कराईंदा आहियूं। काफ़ी खोड़ वाक़िया आहिनि पथर दुनिया जा जेके ॿिया बि आहिनि, ऐं मां चाहींदुसि तव्हांखे मां वक़्तनि वक़्तनि ॿुधाईंदो हलां। ऐं पथर दुनिया छाकाणि त ब्लॉकबस्टर ह्यूज फेमस ड्रामो हुयो, ऐं अॼु ताईं बि पथर दुनिया जन ॾिठो आहे उन्हनि खां विसरियो कोन्हे को, उन्हनि खां उन्हनि जे किरदार विसरिया कोन्हनि के, ऐं असांखे बि जेके मोहबतूं इज़तूं मिलंदियूं आहिनि उहे पथर दुनिया जे मिठल खान तौरु घणी मिलंदियूं आहिनि। महिरबानी तव्हांजी।